इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह जो बुजुर्ग प्यारो मांगवा हज जेला काबतुल्लाह जे शरफ हासिल करण जेला पंहिंजे गोठा निकतो आ पंहिंजे घरा निकतो आ सामान सफर जो बदया मुंहिंजा प्यारा सामान खणी करे ईअं सफर ॾा रवानो थियो आ हिकु हलंदो थोरो ॾींहुं हलंदो रहियो अॻियां जो टेम थियो आ विचनि जो टेम थियो आ जॾहिं सांझ जी बांगूं आयो सांझ जो टेम थियो आ सुभान अल्लाह अल्लाह जो कामिल वाली दिल में ख्याल हलंदा आहिनि त ॻोठ में किथे डेरो जमाए ॻोठ रात रहे मुंहिंजा प्यारा इहो बि सोचे पाए सांझी सिज लथो आ लतीफ़ हर दौर में मौजूद आ जॾहिं मुंहिंजा हबीब मेराज ते वञंदा लतीफ़ नूर मौजूद आ मेराज लतीफ़ मौजूद आ अल्लाह ला हबीब जमन था लतीफ़ कलम खड़ा बैठो अल्लाह ला हबीब उते लतीफ़ कलम खड़ा बैठो हर दौर में हर हाल में दादा आदम जी तौबा कबूल थे उनके मेला लानो लतीफ़ रूहानी मौजूदा वो है तो बवार सा मुझे आदम खा दे मैं लिखल हो देखो ला इलाहा इल्लल्लाह से लगा हर दौर हर हाल में लाखों लतीफ़ रूहानी तौर कदम खड़ा बीठो आ दादा आदम बेस्तमा अचे तॾहिं बि लाखों रूहानी तौर मौजूद आ दुनिया ठहे तॾहिं बि रूहानी तौर मौजूद आ अल्लाह पंहिंजे नूर मां नबी खे नूर बनायो लाखों लतीफ़ कदम हथ में खड़ा बीठो आ सुभान अल्लाह हज़रत इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह मुंहिंजा प्यारा सजल साथी थियो इनखे बि तसां हीअं फरमायो त सजल साजे थियो पके खोया पक कल में भारत मोते कल में पक दे पर पक प्यारा मुसलमान मेरो लाखों अदा बोले बागे डोर धर्म थे गान वागे आगे तम दिए दरा सुभान अल्लाह हज़रत इब्राहिम सांझी जो टेम थियो पाण दिल में सोचो ताण के गोठ में रह जे शहीद मोहम्मद खान गोठ में चिरा तेरा हेडा ओडा पे न्यारियो एकड़ो गोठ नजर आयो सामो जंगलात में उते आयो पुछा के बात रहण दीदा तो सही बियो तो सब घरन मदरसो आ यहूदी जो उते यहूदी जो वडो मदरसो आ उन में तालिब हजारे पढ़दा यहूदी जो आलम पर केड़ा न वञो तो बेहतर छो वो मुसलमान जेने तो जायला आलमा वलिया के बाबू यहूदी जो आलम सवाल करो जवाब के रात रानी दो थी हाँ मदरसे में आयो सुभान अल्लाह हजारों की तादाद में मुरीद बैठा होया है हवा साईं इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह मुंहिंजा प्यारा दोस्तों उल्लाह इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह को पुछो तेरा जी अल्लाह जो कामिल वली आया चिच भी आए पर मुखा सवाल जरूर कंदो जवाब दी दे मालिक जवाब दे दे हज़रत बिस्तरो भी मिलंदो ची कुछ भी सवाल करमा इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह आवाज इन सवाल जे जवाब ॾियण लाइ तयार आया
सवाल कहिड़ो आहे गौर सां ॿुधो सवाल इहो आहे त राति जो मूंखे रायो वञे सलात जो बेरो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह प्यारा मुसलमान बारो सवाल ही आवाज कुरान में लिख लो हजरत मूसा कलीमुल्लाह मुझा प्यारा दोस्तों 40 रातों 40 ॾियारा न खाधो न पीतो आवाज कुरान में आवाज नबी दिला किथे लिखल आवाज नबी 40 रातों नबी बाग बुखो काटो जल उल्लू काटो जल मुझा प्यारो इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह पाण फरमाया बा मां को मुरसलना या मां नबी नाया मां गुलाम जे गुलाम जे गुलाम जो गुलाम आया 40 रातियों 40 ॾियारा मूंखे अंदर बंदि कयो वञे पोइ ॾिस आऊं नबी पाक जो इन सुवाल जो जवाब ॾियां थो या न काल कोठड़ी में हिकिड़े कमरे बंदि में 40 ॾींहंनि जे लाइ बंदि कयो वियो ऐलान थी विया जेड़ा केड़ा अबा 41 ॾींहं दरवाज़ो खुलंदो या मुर्दो पातो वञे या ज़िंदा पातो वेंदो बहरहाल मुंहिंजा प्यारा 41 ॾींहं आयो इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह खे न उन ॾियारे खारायो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो 41 ॾींहं आयो यहूदी दरवाज़ो खोलियो जेड़ा केड़ा इश्तिहार छापजी विया इहा ख़बर फैलिजी वई त इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे प्यारे नबी जो जवाब हिन सूरत में ॾियणु फरमाइनि था 40 ॾियारा जेकॾहिं मां अल्लाह जो वली रही करे मां सुबुह ॾियां ज़िंदा रही सघां थो त मुंहिंजे नबी जो शान मथे आहे 41 ॾींहं आयो जो दरवाज़ो खोलियूं त इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह अलैह क़ुरान पियो पढ़े पोइ ते न्यारे चयो यहूदी जा आलम अञा ॿियो ॾींहुं मस चयो त तोणी दरवाज़ो खोले छॾियो आहे सुभान अल्लाह वाट फाती वियो त 41 ॾींहं हिनखे न बुख लॻे न उञ लॻे मुंहिंजा प्यारा आख़िर हिन ॾिठो छा आहे ॿाहिरि वठी आया लखनि जी तादाद में यहूदी ॾिसण जे लाइ इहो मंज़र आया मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो इन ॾिसण जे लाइ सभु यहूदी आया जॾहिं इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह खे कुर्सीअ ते विहारियो वियो आहे यहूदी सुवाल कयो ओ इब्राहिम तमीमी ॾे ख़बर अंदर कहिड़ी शइ हुई जिन तोखे उञो बि ज़ाया करे छॾियो तुंहिंजो बुखो बि हलियो वियो तोखे न बुख लॻे तोखे न उञ लॻे अहिड़ी कहिड़ी शइ ॾिठी आहे चई ॾिठो दिल चेरो दिल भर जो से गरेड़ा कीअं गारे दो ॾिठो दिल चेरो अरबिया जो से गरिया कीअं गारे दो पवन का पोर पल पल में सदा सा दिल पियो सारे दो ॾिठो दिल चेरो अरबिया जो वाह ॿुधा कहिड़ी शइ तो आख़िर कमरे में ॾिठी जिन तोखे मदहोश करे छॾियो आख़िर का ॻाल्हि त हुई चियदा बी ॻाल्हि का बेकावे आमना जो लाल खुदा जी ज़ात जो सुवाल ओ यहूद जाल मैं अके मूंखे हफ़्ते में हिकिड़े मर्तबा रसूलुल्लाह जा फरमाईंदा हुया पर
जॾहिं खां तो कमरे में बंदि कयो आहे ख़ुदा जे ज़ात जो सुआ रसूलुल्लाह मुंहिंजे कमरे में सुबुह जो बि ईंदा हुया त शाम जो बि ईंदा हुया। सुभान अल्लाह जो आवाज़ कोन आयो। सुभान अल्लाह। यार अञा थोरो जे करे कुछ ॾींहं राय हाथ दिल जूं दिल में ॻाल्हियूं रही वयूं हुयूं। अल्लाह मारो सब जुगालियो दिल जोड़े दिल में रहियो होयो दिल जालम अञा जे कुछ ॼाणा छॾे याद हे दिल जो हसरतो पूरो करिया दिल जो हसरतो मां रसूलुल्लाह सां पूरो फरमाया। सलात बेरो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो या गाय बुद्धि करे हिलक जिंदा दिसी करे हां साहिब ने तमीमी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो मुझो सवाल यो जिंजा आलम तो कहिया तरब जन्नत जी चाबी केड़ी खलकिया। चलो ओडो अल्लाह से जन्नत जी चाबी केड़ी खलकिया कंध हेठ कई सभनी जो सवाल जो जवाब दे वरी कंध हेठ कई तो यहूदी कावड़ जी बा त हिन आलम चयो बा कावड़ जो न इन जो नालो मुखे अचे थो पर अवा मता कावड़ ॾेखारियो तॾहिं चयऊं त ओ असांजा आलम जेकॾहिं तूं इहा चाबीअ जो नालो वठंदे चाबीअ जो जेकॾहिं नालो वठंदे त असां बि तोसां मुतफ़िक़ आहियूं पढ़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह वारनि जी ज़ुबान में अल्लाह ताला उहा मुंहिंजा प्यारा दोस्तो क़ुवत रखी आहे। असांजे प्यारे दोस्त साईं गुलज़ार जी फरमाइश आहे त पीरनि जे पीर दस्तगीर रहमतुल्लाह ताला अलैह जिन जो उहो वाक़ियो जेको माए साहबा कुर्ती खाराई हुई पीरनि जे पीर दस्तगीर उन बुत खे कुर्ती खाराई वहीरो पंहिंजी जॻह ते मुंहिंजा दोस्त प्रोग्राम का आखिर में पुठा ॿारनि घटाईंदो ॿारनि खे परे नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे हाज़री नारे गाज़िया उलमा सुन्नत हज़रत क़िबला साईं मोहम्मद आलम जत नईमी जो जिंदाबाद हज़रत क़िबला साईं मोहम्मद आलम जत नईमी साहब जिंदाबाद। बाबा वैरो दोस्तों वैरो
भले आए भला फिरे ची साल जानी एड़ा पैर अंगण ते दियाड़ा दी दी सुभान अल्लाह ना पैरो सल्लल्लाहु अलैहि